चावन के सिंगार बोआ। अब हाणे वञी ॾिस त मेहराबन में शीशनि जी चिटसाली आहे या कोन? ॿिए हंधि शीशो हणनि न हणनि मेहराब ते ज़रूर हणंदा, आहे या न? जेको महबूबन अॻु फरमायो आहे या न? साईं फरमाइनि था क़िबलतुहुम निसाउहुम, माण्हुनि जा काबा क़िबला ज़ालूं बणिजी वेंदियूं। जे काबे जे अॻियां माण्हू झुकंदो आहे तवाफ़ कंदो आहे, तीअं ज़ालुनि जे अॻियां माण्हू पिया झुकंदा, जीअं ज़ाल चवंदी तीअं कंदो। आहे या न? साईं फरमाइनि था त फितना वधी वेंदा, कत्ल घणा थी वेंदा, रत हारण लॻंदा, इंसाननि जो रत अर्ज़ा सस्तो थी वेंदो, माण्हू बेदरेग हिक ॿिए खे मारण लॻंदा। आहे या न? ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु, इस्लाम न बचंदो मगर इस्लाम जो नालो बचंदो। वला यबका मिनल कुरान इल्ला रस्मुहु, कुरान न बचंदो पर कुरान जी रुगे रस्म बाक़ी बचंदी। कसमन खणण में, मथे ते कुरान खणण में याद ईंदुन, पर कुरान के खोले पढ़ण जे लाइ तैयार न हूंदा। साईं फरमाइनि था कबीरुहुम काज़िबुन व सगीरुहुम फासिक, नंढी उम्र वारा फासिक ऐं गुनहगार थी वेंदा, वॾी उम्र वारा काज़िब ऐं कूड़ा बणिजी वेंदा। फितनेबाज़ झगड़ालू वॾी उम्र वारा, नंढी उम्र वारा फासिक ऐं फाजिर बणिजी वेंदा। सरकार फरमाइनि था अहिड़ो दौर ईंदो जो कलामुहुम क कलाम दुनिया, ॻाल्हाईंदा त रुॻे दुनिया जूं ॻाल्हियूं ज़बान ते हूंदनि। अब आहे या ग़लति थो चवां? वियुसि पे हिकिड़े हंधि गाॾी में, सो ॿ ॼणा बीठा हुया, मां बि अकेलो हुजां, ड्राइवर के चयमि हथ ॾिनऊं, मुंहिंजो गाॾी बीहार हिनखे खयूं हलो। मंज़िल ते अॻिते वीचारनि खे पहुचायूं, बीठा आहिनि सवारी जे इंतज़ार में। सो ॿई ॼणा वेठा, मूंखे वरी पंहिंजी लालच हुई, मुंहिंजो कुझु ख़ुदा रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायां न, मन निमाज़ी थी पवनि। मां बि साईं यको तकरीर शुरू कई मान, नसीहत कई मान, जिथे वञणो हो मां चवंदो 20-25 किलोमीटर खनि यको हिननि खे मां नसीहत कंदो हुयुसि। जेॾी महिल पहुता जिथे लहणो हो, हिननि खे चईंसीं बसि हाणे असां हिते लहंदासीं। पोइ जेॾी महिल लहनि पिया, मूंखे चयोसीं इहे ॻाल्हियूं त सभु सुठियूं ॿुधायूं, आख़िरत जूं, क़ब्र क़यामत जूं, इहे बि ॻाल्हियूं, पर अहिड़ो को वज़ीफ़ो साईं कोन थी जो पैसा घणा थियनि। पैसनि जो को वज़ीफ़ो कोन अथई। मूंखे हदीस जा लफ़्ज़ यादि अची विया त हबीबन फरमायो त अहिड़ो दौर ईंदो जो ॿी का ॻाल्हि वणंदड़ न ई न, रुॻे पैसे जी लंझण लॻल हूंदी। आहे या ग़लति थो चवां? महबूब जो कौल नज़र अचे थो या न? मुझे सुने हबीब फरमायो एड़ो दौर अची वेंदो जो औरतूं मथा उघाड़ा करे हलंदियूं, पंहिंजे मथन जे वारन के हीअं ॿधंदियूं जीअं उठ जो कूहट हूंदो आहे। अॼु शहरनि में ॾिस त ईअं वार ॿधनि थियूं या न? मुझे सोने हबीब फरमायो त औरतूं अहिड़ा लिबास पाईंदियूं जो लिबास जे हूंदे बि ॼण बेलिबास हूंदियूं, या सोड़ो लिबास पाईंदियूं या सनड़ो लिबास पाईंदियूं। अॼु ये ॿई ॻाल्हियूं ॾिस त नज़र अचनि थियूं या न? साईं फरमाइनि था त माइट्री कंदा त पंहिंजे रिश्तेदारनि खे छॾे ॾींदा, उन्हनि जे गुरबत जे करे, मिसकीनी जे करे पंहिंजे रिश्तेदारनि सां माइट्री न कंदा, पैसे वारो ॾिसी धारियनि सां माइट्री कंदा, पर पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि खां छिनी छॾंदा। आहे या ग़लति आहे? ॿुधाए त इहो मंज़र नज़र अचे थो या न? मुझे सोने हबीब फरमायो अहिड़ो वक़्तु अची वेंदो जो मस्जिदूं सुहिणियूं ठाहींदा पर निमाज़ुनि खां ख़ाली हूंदियूं। हिकिड़े ॻोठ में वियासीं, ॿ घर हिते त मस्जिद, वरी ॿ घर हुते त वरी उते जुदा मस्जिद, वरी ॿ घर हुन पाड़े में त उते जुदा मस्जिद, वरी उते तरसियासीं त हिकिड़ी मस्जिद में बि निमाज़ी कोन। अब हे चाहे थी हे बरो चहे न, ए थे मस्जिद ए मैं मस्जिद।
समझो इथे मस्जिद में मस्जिद पढ़न नमाज हिकड़ी में भी कोन पर एक बे सां हो जो कावड़ रंजस त तांजी मस्जिद जुदा साई जुदा हां मस्जिदूं वडियूं वडियूं ठहियूं पियूं पर नमाजी कोन्हनि। ओ मुंहिंजा दोस्तो सोने हबीब फरमायो एड़ो दौर अची वेंदो जो ज़िना आम थी वेंदी बे वक्ता मींह वसंदा अण मुदायता मींह आहिनि या कोन्हनि हाँ बे वक्ता मींह वसंदा मुंहिंजा